इस्लामी मसला तव्हां पाण हिकु सियासी वर्कर आहियो, सियासी उहिदेदार आहियो। अवां पंहिंजे इलाइक़े में जेको अमन अमान जी सूरत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी थी वञे, आए रोज़ फुरूं चोरियूं जूं वारदातूं, बिल्कुलु गाॾी जी चोरियूं एतिरियूं वधी वयूं आहिनि। जेको न खुटंदो सिलसिलो हिकु शुरू थियो आहे, जेके ब्रेक लॻण लाइ तयारी न आहे। ऐं जेका हितां जी पुलिस इंतिज़ाम आहे उहा बार बार निशानदी कराइण बावजूदि FIR दाख़िल कराइण बावजूदि को बि अञा ताईं उन्हनि ग्रुप पकिड़ो न आहे। दफ़ा असां हे ग्रुप पकिड़ो आहे जेको गाॾी चोरी में मुलविस आहे या चोरीअ में मुलविस आहे, ऐं उनखां पोइ चोरियूं घटिजी हुजनि, इहो सिलसिलो त अञा वधंदो पियो वञे। त अवां इंतिज़ाम खां कहिड़ो मुतालबो कंदा? अॼु जेको वाक़ियो आहे उन जे बारे में ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त मिरान TV ऐं असांजे सरवर साहब जो शुक्रिया अदा कंदुसि, जीअं फौरी तौर ते असांजी हिकिड़ी कॉल ते हिकिड़ो नोटिस वरितो। ऐं उन सां गॾोगॾु सभ खां पहिरीं त हुते ॿुधाईंदो हलां त हिन पूरे 10 ॾींहं अंदरि तक़रीबन 15 खां 20 बाइकियूं जेके आहिनि उहे मेमनगोड जे एरियाज़ में चोरी थियनि पियूं। ख़ासि करे त हिते जेकी मेमनगोड जी गवर्नमेंट हॉस्पिटल आहे, उते जीअं बि को अचनि था पेशेंट अचनि था, पेशेंट खे ॾेखण लाइ जीअं बाइक बीहारीनि था, बसि उहो क्रॉस करे निकिरनि था, हॉस्पिटल अंदरि वञनि था, वापसी अचनि था त उहो बाइक मिले नथी। इन्हनि जूं कई दफ़ा कंप्लेन थियूं आहिनि। कंप्लेन थियण खां बाद असल मसइलो इहो आहे, छो जो करे त पुलिस जो अचे थी इन्वेस्टिगेशन जो थिए थो, तव्हां अचो NC बनायो, NC बनाइण खां बाद FIR थिए या न थिए, जस्ट एतिरे ताईं। इन्वेस्टिगेशन जेकी आहे उनजो मुद्दो जेको आहे उहो जस्ट 2 डेज़ 3 डेज़ ताईं करे वरी उनखे ब्रेक कनि था। छो हीउ गुरवो अहिड़ो आहे जेको 2-3 ॾींहं खां बाद वरी अगेन उहो अचे थो, ॾिसे थो हाणे पुलिस आहे या उनजी वर्किंग जेकी आहे उहो डाउन थी आहे, देन उन खां बाद अफेक्ट करंदो। ऐं ॿियो इहो आहे त ॾिसो हिते गवर्नमेंट हॉस्पिटल में आहे त हिते जी बि इंतिज़ामी खपे त उते बि उन्हनि जे ख़िलाफ़ु MS आहे या हिते जेके आहिनि उहे बि पंहिंजे जेके चौकीदार आहे या उन्हनि खे चवनि त भई हिते पेशेंट अचनि था, उन्हनि जी गाॾियूं बाइक बीहनि थियूं, उन्हनि खे हुजे। ऐं पुलिस खे बि खपे त हीअ गवर्नमेंट जेकी मेन हॉस्पिटल आहे हिते पंहिंजो हिकिड़ो नुमाइंदो हुजे या उन्हनि जो बि हिते हुजे जेको हिननि जी सिक्योरिटी जे लाइ करे हुजे। ऐं हीअ त चलो हिकिड़ी हॉस्पिटल आहे, पर इवन तव्हां मेन मार्केट मेमनगोड में उते बि को सौदो सलब लाइ करे ॿाहिरि केरु अचे थो, उहो जीअं बाइक बीहारे पंहिंजे शॉप में अंदरि वञे थो या किथे सामान वठण लाइ करे वापसी अचे थो त उनजूं बाइक मौजूदु नथी हुजनि। इवन मस्जिद में बि इहो हाल आहे, मेन मस्जिद मार्केट जो आहिनि उते बि को ॿाहिरां मुसाफ़िर अचे थो, बाइक बीहारे करे मस्जिद में वञे थो त बाइक जी चोरी। उन सां गॾोगॾु ॾींहं ॾिठे बाइक ते अचनि था, बाक़ाइदा उन्हनि जी कैमरा में निशानदगी थी वई आहे, पर उन्हनि ते कोई एक्शन न आहे। मतिलबु आसपास जे एरियाज़ में या उन्हनि जी निशानदगी थिए, उन्हनि जो इन्वेस्टिगेशन थिए, उन्हनि जी इन्वेस्टिगेशन प्रॉपरली नथी थिए। अगरि थिए थी त पोइ उन्हनि जो को आवाम खे या उन्हनि जो को रिलीफ न पियो मिले। इन लाइ करे असां गुलाम नबी मेमण जेको IG सिंध ओडो, जावेद आलम ओडो जेको एडिशनल IG कराची आहे, उन्हनि सां असां अपील कंदासीं, ख़ासि करे वरी SSP मलीर आहे, उन्हनि खे चवंदासीं तव्हां हिते जी इन्वेस्टिगेशन जो दाइरो जेको वधायो। तव्हां सिर्फ़ु जस्ट इन्हनि खे चओ था या पुलिस जो SHO तब्दील थिए या उन्हनि जो 2 या 3 ॾींहं ज़ोर अचे थो, वरी उन खां बाद जेके बस करे वेहनि था या मार थिए थी, उन खां बाद वरी हू गुरवो जेको साम्हूं अचे थो। इन्हनि खां बहितर इहे त उन्हनि मथां एक्शन कई वञे ऐं उन्हनि जी सही तरीक़े सां जेको आहे उहो मेन मर्कज़ आहे कारोबार जो, मतिलबु मेमनगोड जेको मलीर जो मेन हिकिड़ो कारोबार जो मर्कज़ आहे। मेमनगोड जी हॉस्पिटल मेन हिकिड़ी हॉस्पिटल आहे जिथे आसपास जे मलीर जा जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके ॻोठ आहिनि, उहे अचनि त हिते सौदा सल्फ वग़ैरह परचेस करिणो आहे, सामान वठिणो, उहे हिते अचनि था। अगरि उन्हनि खे इहा सिक्योरिटी प्रोवाइड न कई वेंदी त उहो केॾांहुं वेंदो, उहो ग़रीब जेको आहे उहो कहिड़े तरफ़ वेंदो। मतिलबु सभ खां इंसान जी पहिरीं जेको आहे इंसान जो तहफ़ुज़ आहे। इंसान जो तहफ़ुज़ ई न आहे, न माल जो न जान जो तहफ़ुज़ न आहे त पोइ उहो इंसानु केॾांहुं वेंदो, उहो आम माण्हू जेको उहो केॾांहुं वेंदो। उहो त हाल परेशान हाल, अॼुकल्ह जो हालात बि अहिड़ा आहिनि, उन लाइ करे पूरी आवाम परेशान। असांजी अगेन इहा अपील आहे हिते जे MS सां बि, हिते डॉक्टर्स खे बि या हिते MS जेको आहे उनखे बि हिन ते निशानगी करणु खपे, उन्हनि खे बि अॻियां फॉरवर्ड करणु खपे। हिते आवाम जो या हिते जेके नुमाइंदा आहिनि, न्यूज़ वारा आहिनि, उहे वीचारा कनि पिया त हिते जो सभिनीनि जो इहो कमु आहे, गॾिजी करे मिली करे हिननि ते एक्शन कजे ऐं उन खां बाद हिन जो पुरअमन एहतिजाज कजे। ऐं असांखे इलाइक़ो जेको अगेन जेको पहिरीं पुरअमन हो उनखे पुरअमन बनाइणु खपंदो। अगरि न त पोइ हिन इलाइक़े जो हाल इहो थींदो जो असां हिते मतिलबु पूरो इलाइक़ो तबाह बर्बादु थींदो। इनखे बचाइण लाइ करे ऐं अपील अगेन कंदुसि त हिते नज़रसानी कई वञे ऐं मेमनगोड पूरे मलीर जो ज़िलो हिकु मर्कज़ आहे।